अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼु की हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ड्रामा सीरियल दर्दनि जो देश जी हिकु दफ़ो ॿीहर रिकॉर्डिंग थी रही आहे, जंहिंजा कुझु पिक्चर्स अवां दोस्तनि खे स्क्रीन ते बिल्कुलु नज़र अची रहिया आहिनि। ही पिक्चर्स अवां दोस्तनि जे साम्हूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था उहे पिक्चर्स। ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार रिकॉर्डिंग करे रहिया आहिनि, इहो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों, अचो त हिन वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों, हे जेको ड्रामो आहे दर्दनि जो देश, हिन ड्रामे में ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं इन खां अलावा अनीता मुहर्रम, एस भट्टी, रहमान राजपर, अब्बास गुल ओढाणो ऐं इन खां अलावा सिंध जा वॾा अदाकार हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। ऐं ही कुझु जेके फ़ोटू आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां त ही दर्दनि जो देश ड्रामो आहे ऐं हिन जो नालो दर्दनि जो देश आहे। ऐं हिन ड्रामे खे KTN चैनल ते हलायो वेंदो ऐं हिन ड्रामे में सुठा अदाकार कमु कनि पिया। हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर्स आहे उहो नूर कुंभर आहे ऐं तमामु बहितरीन नूर कुंभर डायरेक्टर्स आहे। ऐं हिन ड्रामे में सुठा अदाकार शामिल बि पिणु कया आहिनि। दोस्तों, ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं असांजे हिन वीडियोज़ खे शेयर कंदा त जीअं असां कुझु अॻिते वधी सघूं ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए। दोस्तों, ऐसा ही ना मोहम्मद यासीन के इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।